तजवीज़ कयल आइनी तरमीमूं पार्लियामेंट में पेश न थी सघियूं। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु मंझंदि 12:30 वॻे ताईं मुलतवी। सेनेट जो इजलास बि अॼु 12:30 वॻे ताईं मुलतवी कयल वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि अॼु थींदो। मंज़ूरी खां पोइ आइनी तरमीमुनि जो मुसविदो क़ौमी असम्बली में पेश करण जो इम्कान। अपोजिशन जमातुनि पारां आइनी अदालत के मामले ते हुकूमत के मशरूत हिमायत की ख़ातिरी। JUI पारां मुलाज़मत के मुद्दे में वाद की मुखालफ़त। सैयद खुर्शीद शाह जी सदारत हेठ क़ौमी असम्बली के ख़ुसूसी कमेटी जो इजलास। मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी समेत समूरन पार्लियामानी पार्टियुनि के अॻुवाननि की शिरकत। मौलाना फज़लुर रहमान चवे थो त मुलाज़मत के मुद्दे में वाद वारे मामले ते हुकूमत जो साथ नथा ॾेई सघूं। जल्दबाज़ी में कानून साज़ी न कई वञे। ही आइनी मामलो आहे जंहिं ते वधीक सलाह मशवरे की ज़रूरत आहे। जमहूरियत में आइन साज़ी लाइ घटि में घटि इतफ़ाक़ ठाहिणो पवंदो आहे। मौलाना फज़लुर रहमान काफ़ी शयुनि ते राज़ी आहे। मौलाना फज़लुर रहमान चाहे थो त अरिड़हीं तरमीम जीअं आइनी तरमीमुनि ते इतफ़ाक़ राय हुजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। संदसि चवणु आहे त हिकु सियासी पार्टी जी क़ाइद अदलिया ऐं आर्मी चीफ ते हमिलो कयो। उहे अॼु ताईं पंहिंजे उन बयान तां पोइते न आहिनि हटिया जिन हिन इदारे जे सरबराह खे तकरारी बणाइण जी कोशिशि कई। उन्हनि मां कहिड़ी उमेद रखी सघूं था? असांजी कोशिशि आहे त अक्सरती इतफ़ाक़ राय खणी अचूं। हिकु ॾींहुं इंतज़ारु करणो पियो त का वॾी ॻाल्हि न आहे। तजवीज़ कयल आइनी तरमीमुनि जो बिल जो मसवदो साम्हूं अची वियो। मजमूई तौर ते 54 तजवीज़ूं शामिल। दस्तावेज़ मूजिब तजवीज़ कयल तरमीमी बिल में आर्टिकल 63A में तरमीम की तजवीज़ शामिल आहे। आर्टिकल 17 में तरमीम ज़रिए सुप्रीम कोर्ट की जाइ ते वफ़ाक़ी आइनी अदालत शामिल करण ऐं आर्टिकल 175A तहत जजनि की मुक़ररी वारे तरीक़ेकार में तरमीम की तजवीज़ शामिल। मुसविदे मूजिब वफ़ाक़ी आइनी अदालत चीफ जस्टिस लाइ नाला क़ौमी असम्बली के कमेटी वज़ीर आज़म खे ॾींदी। क़ौमी असम्बली की कमेटी 3 सीनियर जजनि मां चीफ जस्टिस की चूंड कंदी। जजनि की मुक़ररी लाइ क़ौमी असम्बली की कमेटी 8 मेंबरनि से ॿधल हूंदी। कमेटी मेंबरनि की चूंड क़ौमी असम्बली स्पीकर पार्लियामानी पार्टी के तनासुब सां कंदो। कमेटी चीफ जस्टिस की रिटायरमेंट खां 7 ॾींहनि खां अॻु सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे ॾींदी। वफ़ाक़ी आइनी अदालत के जज की रिटायरमेंट की उम्र 68 साल हूंदी। सुप्रीम कोर्ट जो जज वफ़ाक़ी आइनी अदालत में 3 सालनि लाइ जज मुक़ररु हूंदो। बिल में हाई कोर्टनि खां सोमोटो वठण जो इख्तियार वापसि वठण ऐं हाई कोर्ट जजनि जी हिकु हाई कोर्ट खां ॿी हाई कोर्ट में बदिली करण जी तजवीज़ भी शामिल।